अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमाया तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्ल मुस्लिम व मुस्लिमा। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया उतलबुल इल्म इलल महद इलल्लाह। ऐं भिटाई साहब भी पंहिंजे शहर में कयो अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसा अंदर तो जार पना पढ़ने केतिरा। असुल इल्म हकीकत में इहा आहे अल्लाह जी सुञाण। बाक़ी त हे जेके असां इल्म ॿोलियूं पढ़ूं था इहे हिकिड़े फन आहे। असुल इल्म अल्लाह जी सुञाण आहे। जेकॾहिं असां अल्लाह पाक खे सुञाणींदासीं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ खे परखींदासीं त असुल इंसान जी ज़िंदगी असुल इंसान बणंदी। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे मग़रिबी तहज़ीब खे असां आणे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे असां तबाह करे सघूं था। असुल ज़िंदगी इंसान जी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में आहे। जेकॾहिं असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ खे ॾिसंदासीं अल्लाह ताला चयो आहे त मां तव्हां ॾे पैगम्बर मोकिलियो आहे हिकिड़ो नमूनो पढ़ाए। तव्हां इन जी ज़िंदगीअ खे पंहिंजो इन फॉलो करे रखो। सो तंहिंजे करे असांजी इहे जेके एजुकेशन जा इदारा आहिनि ऐं जेके इदारा आहिनि इहे इंसानियत जीअं कंहिं शहर चयो आहे किस्मत नूए बशर तब्दील होती है यहाँ, एक मुक़द्दस फ़र्ज़ की तकमील होती है यहाँ। बस मां घणो वक़्तु कोन वठंदुसि। इल्म जी असुल में फज़ीलत इहा आहे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में बि इहा शइ इंसान जी अफ़्सलियत ऐं शैतान जो हिन ज़लील थियणु इन इल्म जे ई करे आहे। अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे जेका इंसान खे जेका फज़ीलत ॾिनी उहा इल्म जे करे ॾिनी। छो त जेके शयूं इंसान जे अॻियां रखियूं वयूं ऐं फ़रिश्तनि जे अॻियां रखियूं वयूं फ़रिश्तनि खे उन शइ जा नाला न आया। ऐं अल्लाह तबारक व तआला जॾहिं ॾाॾे आदम अलैहिस्सलाम खां पुछो त हिननि शयुनि जो नालो छा आहे, अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा। उहे ॾाॾे आदम सभई शयुनि जा नाला उनखे ॿुधाया। सो असुल इल्म जी जेको आहे सो अल्लाह जी सुञाण आहे। इल्म जे ई करे इंसान खे फज़ीलत मिली आहे ऐं शैतान खे ज़िलत मिली आहे। सो तंहिंजे करे जेकॾहिं असां अहिड़ा प्रोग्राम कंदासीं ऐं अहिड़नि इदारनि में जेकॾहिं उस्ताद नूरुल्लाह साईं अलाह रखियो साहिबु इहा ई ॻाल्हि कई त धण त धणी न त विकिणो खणी। वाक़ई हक़ीक़त इहा आहे त असां